वसीक अल्लज़ीना तक़ौ रब्बहुम मिनल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन। अल्लाह फरमायो वसीक अल्लज़ीना तक़ौ रब्बहुम मिनल जन्नति ज़ुमरा जरे जन्नत रे जन्नती नींदा जरे जन्नती वेंदा टोलन जी हालत में ग्रुप जी शिकल में वेंदा। अल्लाह सुब्हानहु व तआला इनते पंहिंजी मेहरबानी कंदो। जरे जन्नत जे दरवाज़े ते पहुचंदा फ़रिश्तनि जो प्रोटोकॉल हूंदो। कहिड़ा फ़रिश्ता ला यसून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। इन्ने को कार फ़रिश्ता आहिनि जेके को गुनाह जो कम कंदा ई कोन्हनि उनके गुनाह जी सोच कान हूंदी आहे। सुबह शाम नेकी करण वारा जेको अल्लाह जो अमर थे उनजी पोइवारी करण वारा फ़रिश्ता सही करे चवंदा आहिनि सलामुन अलैकुम तिबतुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन। जन्नतियो तव्हांजे मथां सलामती हुजे अचो जन्नत में अची दाख़िल थियो। छा हूंदो आहे उते बि सलाम। तॾहिं पाण करीमन फरमायो फलयुसल्लिम राकिब अलल माशी वल क़ाइम अलल क़ाइद फलयुसल्लिम सग़ीर अलल कबीर। पाण करीमन फरमायो त सुवार के हुक्मात सलाम करे बीठल ते हलंदड़ के हुक्मात सलाम करे बैठलन ते ऐं नंढड़े के हुक्मा त वॾनि ते सलाम करे छाजे करे जो अदब जो मामलो आहे। तॾहिं पाण करीमन फरमायो मल्लम युअक्किर कबीरना वलम यरहम सग़ीरना फलैस मिन्ना। जेको मुझे उम्मत जे वॾनि जी इज़त नथो करे मुझे उम्मत जे नंढड़नि ते रहम नथो करे मोहम्मद जे उम्मत मां ख़ारिज आहे। हाणे नंढे के अख़लाक जे दायरे में पाण करीमन फरमायो वॾे खे ॾिसी सलाम कजां छाजे करे जो अदब जो मामलो आहे। जेको वॾनि जी इज़त नथो करे रसूल करीम फरमायो तो मुझे उम्मत मां ई ख़ारिज आहे। हुकुम थियो त नंढो वॾे थिए। तॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं बि निकिरंदा हुआ वॾनि खे ॾिसनि नंढनि खे ॾिसनि मजमूअ खे ॾिसनि हिकिड़े खे ॾिसनि। सहाबा इकराम बि पंहिंजी आदत विझी छॾी आहे। कई साहबी बाज़ार में घड़ी घड़ी अचनि पिया मस्जिद में घड़ी घड़ी अचनि पिया हता के पाण करीम अल्लाह फरमायो जेकॾहिं विच में को पहाड़ अची वञे को दरख़्त अची वञे का ओट अची वञे वरी साॻे माण्हू सां फिरी मिलनि वरी सलाम कनि। इन करे जो हर सलाम में 30 नेकियूं सो बि बग़ैर ख़र्च जे बग़ैर महिनत जे इनखे बि 30 नेकियूं हुनखे बि 30 नेकियूं छो जो हुन में दुआ जा लफ़्ज़ आहिनि अस्सलामु अलैकुम तव्हांजे मथां सलामती हुजे व रहमतुल्लाह अल्लाह जूं रहमतूं हुजनि व बरकातूं अल्लाह जूं बरकतूं हुजनि। पूरो सलाम दुआ आहे। जंहिं सलाम कयो सलाम जो जवाब ॾिनो हिननि ॿिन्ही दुआई अल्फाज़ कया आहिनि अल्लाह ताला नामे अमाल में जिला नेकिन जा ढेर